अस्सलामुअलैकुम दोस्तों, मुमताज़ मौलाई ख़िलाफ़ सोशल मीडिया ते कुछ शरपसंद माण्हुनि ने एक ट्रायल शुरू किया है। सोशल मीडिया ते सिर्फ़ मुमताज़ मौलाई के कूड़ो ऐं ठग करार ॾियण जी एक वॾी मुहिम हलाई वई आहे। मुमताज़ मौलाई ख़िलाफ़ सोशल मीडिया ते मुहिम हलाइण में कंहिं जा हथ आहिनि, मतिलबु केरु मुलविस आहिनि। सभई ॻाल्हियूं तव्हांखे हिन ई वीडियो में ॿुधाईंदासीं असां। सभ खां पहिरियां जंहिं बि दोस्त असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾे। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ। तो सोशल मीडिया ते मुमताज़ मौलाई ख़िलाफ़ एक वॾी मुहिम शुरू थी वई आहे, जंहिंमें सिर्फ़ मुमताज़ मौलाई खे बुरो ॻाल्हायो पियो वञे। हाणे ही शख़्स न नेब जो ऑफिसर आहे ऐं न ई FBI जो को ऑफिसर आहे, पर सोशल मीडिया ते लाइव वेही मुमताज़ मौलाई जी किरदार कुशी करे रहियो आहे। हाणे ही शख़्स मुमताज़ मौलाई खां हिसाब घुरी रहियो आहे त जेकी पैसा तव्हांखे सऊदी अरब में बोर्ड मुतासिरीन लाइ वठी करे जमो कया तव्हां, उहे पैसा किथे आहिनि? छा ही को सरकारी ऑफिसर आहे जेको मुमताज़ मौलाई खां हिसाब घुरी रहियो आहे? छा हिन शख़्स मुमताज़ मौलाई के लखे रुपया ॾिना जो हिसाब थो घुरे, या ही शख़्स को सरकारी ऑफिसर आहे जो मुमताज़ मौलाई खां हिसाब घुरी रहियो आहे? ही शख़्स सिर्फ़ मुमताज़ मौलाई ते तनक़ीद करे रहियो आहे ऐं ही शख़्स कंहिंजे चवण ते ईअं करे रहियो आहे। मौलाई ऐं उनजे परस्तारनि खे बि सॼी ख़बर आहे त ही कंहिंजे चवण ते जेको आहे सोशल मीडिया ते वेही करे मुमताज़ मौलाई जी किरदार कुशी करे रहियो आहे। सभिनी खे ख़बर आहे त केरु मुमताज़ मौलाई जे ख़िलाफ़ जेको आहे सो थी करे हाणे सोशल मीडिया जे ज़रिए वेही रहिया आहिनि। दोस्तों, इन वीडियो के बारे में कमेंट्स के जरिए असांखे पंहिंजे कीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। मिलंदासीं नई वीडियो में, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।